ही इंसानियत जो हिकिड़ो तमामु ॾिसो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। 4 ॾींहं गुज़रण बावजूदि तव्हां ॾिसो हुनजो FIR जेका वारिस आहिनि उनजे चवण ते जे FIR बि न कटिजे। तव्हां ॾिसो अॼु उहो मजबूर थी, तव्हां ॾिसो लाशूं जेके आहिनि उहो उनमें मजबूर थी वई आहे, उहो मजबूर थी मायूस थी। तव्हां ॾिसो राति उनजा नौजवान जॾहिं असांखे मिलिया उन्हनि चयो त असां मायूस थी, असां 4 ॾींहंनि में तव्हां ॾिसो मखदूम जमील ज़मान जो सरवाई जमायत जो रूहानी पेशवा आहे, हिते जा स्टेक होल्डर जेके MNAs MPAs जेके DIG या कमिश्नर या DC जेके बि हिते मौजूदु हुआ उहे बेवस नज़र आया। पर अॼु तव्हां ॾिसो अॼु उहो मायूस थी पंहिंजे अॼु वारसनि खे दफ़नाइण ते मजबूर थिया आहिनि। उन्हनि जो धरणो जारी आहे। पर असांजो हीअ जेका लाशनि जी जेका थिए पई बेहुरमती थिए पई उनजे वजह सां उहो लाश दफ़नाइण लाइ 1 बजे जेको ऐलान कयो अथनि जनाज़े निमाज़ जो। तव्हां ॾिसो इंसानियत, तव्हां ॾिसो हीअ जेको वाक़ियो थियो इंसानियत ख़तमु थी चुकी आहे। जंहिं मुल्क में जिथे कानून ऐं इंसाफ़ न हूंदो तव्हां ॾिसो इहे शयूं थींदियूं। हीअ हिकिड़ो वाक़ियो कोन्हे, हीअ पूरी समाज जो क़तल आहे ऐं सॼे समाज जो मसइलो आहे। ऐं माण्हुनि खे सांगड़ जे शहरनि खे ऐं सांगड़ जे माण्हुनि खे सलाम पेश करियां थो जे हिननि जे वारसनि सां गॾु कुलो मिलाए में बीठा रहिया। पर हिते जेका इंतिज़ामिया आहे सिंध हुकूमत, ख़ासि सिंध हुकूमत नाले हिते का बि शइ न आहे। लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जेको आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। जेको वारसनि जे चवण ते 4 ॾींहं खां लाश हिते पिया आहिनि सांगड़ जे रोडनि ते। पूरो निज़ाम जेको सांगड़ जो मफ़लूज आहे उनजे बावजूदि उन्हनि जी FIR कटण लाइ बि तयारु न आहिनि। जेको बि स्टेक होल्डर अचे थो, जेको बि माना माण्हू अचे थो, जेको सियासी माण्हू उहो चए थो असीं बेवस आहियूं। बाबा हुकूमत बि तव्हांजी आहे, ऑफिसर बि तव्हांजा आहिनि, पुलिस बि तव्हांजे पोइ बेवस कहिड़ी अहिड़ी सगारी दौरा जेका हिन FIR कटण खां रोके पई। जी फ़कीर साईं मुश्किल तव्हां पहिरें ॾींहं खां गॾु आहियो, छा मायूसी थी आहे या मायूसी इंतिहा आहे। ऐं हिन मिस्किन सां वॾो नाहक ऐं वेधन आहे। 4 ॾींहं थिया आहिनि, को ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे, को ॿुधण लाइ तयारु कोन्हे। जेके बि अचनि था उहे चवंदा असां बेवस आहियूं। पोइ वस कंहिंजो हलंदो? जे साईं मखदूम जमील साईं हिननि जो मुर्शिद आहे उहो बि वीचारो आहे, हुन चयो त बाबा असां सां अॼु ॾींहं ते कंहिं गवर्नमेंट जे कंहिं बि माण्हू राब्तो कोन कयो आहे। ऐं इनशाला साईं त हुकुम कयो त इनशाला FIR कटिबी। साईं जिन जो हुकुम आहे अलाह कंदो FIR कटिबी। हीअ मिसकीननि अलाह वटि ॿाजाइनि था, हीअ कीस थियो आहे ॿुधी मिसकीननि हीअ ग़रीबनि अलाह वटि था ईंदा। तव्हां ॾिसो हाणे जीअं मखदूम साहिबु कल्ह चयो जो हुर जमायत आऊं सम्झां थो सांगड़ जे शहरनि ॿाहिराड़े जे माण्हुनि इंसानियत नाते जा हुर ॾिसो पीर साईं पागारे जेको जमायत खे हुकुम कयो त तव्हां हिननि जी मदद कयो। तव्हां ॾिसो इंसानियत जो हिकिड़े माण्हू जो क़तल पोइ पूरी इंसानियत जो क़तल आहे। हीअ त 3 क़तल थिया आहिनि। 25 माण्हू जंहिंखे गोलियूं लॻनि, मासूम नियाणियूं आहिनि, तव्हां ॾिसो उन्हनि खे बि गोलियूं लॻल आहिनि। पर हिननि ते हुकुमरान जेके आहिनि उन्हनि लाइ का बि उन्हनि लाइ मसइलो कोन्हे। उते जा माण्हू चवंदा, उते हुकुमरान चवंदा त असीं बेवस आहियूं। बाबा तव्हां जे बेवस आहियो त पोइ तव्हां हीअ माण्हू जेके मिसकीन माण्हू आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि, हिते जा थर जा मारवाड़ा उहो केॾां वेंदा? जॾहिं हुकूमत बेवस हूंदी त पोइ माण्हू कंहिं निज़ाम खे ख़तमु कयो वियो आहे। को बि माण्हू ॿुधण लाइ हिते ला कानूनियत आहे, जंहिं वटि लठ आहे उहो ई उनजो कानून हले पियो। बाक़ी हिते ग़रीब गुरब मिसकिन माण्हुनि लाइ को बि कानून न आहे ऐं इंसाफ़ न आहे। माण्हू इंसाफ़ लाइ तव्हां ॾिसो पंहिंजे नियाणियुनि मासूम ॿारनि समेत रातियूं 3 रातियुनि खां हिते रोडनि ते गुज़ारे रहिया, को पुछण वारो कोन्हे। उहो मायूस थी अॼु उन्हनि जी पंहिंजे वारस हुनजी पंहिंजे मयतनि जी तदफ़ीन पिया कनि, मायूस थी कनि पिया। उन्हनि ॾिठो त 4 ॾींहंनि खां जेको इंसाफ़ न थियो त अॻिते कहिड़ो इंसाफ़ थींदो? सांगड़ जे साफ़िन तव्हां ॾिसो राति ॾींहुं हीअ जो माना तक़रीबन 60-65 कलाक थी विया आहिनि, उहे राति ॾींहुं हिते मौजूदु आहिनि। त बाबा हू त जेके बि माण्हू हिते प्रेस क्लब जे अॻियां वेठा आहिनि उन्हनि जे आसिरे ते वेठा आहिनि, उहे बि न हूंदा त पोइ हिन जे आवाज़ खे केरु हाईलाइट कंदो? तव्हां ॾिसो पूरी दुनिया में BBC CNN जेके इंटरनेशनल मीडिया जा इदारा आहिनि ऐं NGO हुनजा इंसानी हक़नि जूं तंज़ीमुनि उन्हनि आवाज़ उथारियो आहे। पर हुते उहो को बि माना हिते जा हुकुमरान जेके सिंध हुकूमत नाले त का बि शइ न आहे। तव्हां ॾिसो पुलिस नाले का बि शइ न आहे। 3 ॾींहं गुज़री विया। तव्हां ॾिसो त हिते जो SP ऐं DIG जेको ऑफिसनि में वेही मीटिंगूं करे थो, पर हिते मुतासिर जेके माण्हू आहिनि नियाणियूं वेठियूं उन्हनि खे आथत ॾियण लाइ उते 5 मिंट अचण लाइ तयारु न आहिनि। त बाबा तव्हां FIR कटण लाइ त मजबूर आहियो, बेवस आहियो, पर घटि में घटि हिते जेके मिसकिन माण्हू हिते मौजूदु आहिनि उन्हनि खे घटि में घटि आथत त ॾेई सघो था न। उहो आथत ॾियण लाइ तयारु न आहे। हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे। 4 ॾींहं थिया आहिनि, कंहिं बि अहिड़े कंहिं इदारे जे माण्हू को बयानु ॾिनो आहे? कंहिं इदारे जे माण्हू अची हिते का इन्वेस्टिगेशन कई आहे? सीक्रेट इन्वेस्टिगेशन कंदे केॾो ज़ुल्म थियो आहे? हीअ हेॾो इंतिहा जी बरबरत वारो ज़ुल्म थियो आहे। इंतिहा जो ज़ुल्म आहे। ख़ुदा जे ख़ौफ़ खां डिॼनि। 4 ॾींहं थिया आहिनि, मिसकिन वीचारा ग़रीब हिते वेठा आहिनि। 4 ॾींहं थिया आहिनि, हीअ मिसकिन हिते वेठा आहिनि। ख़ुदा जो ख़ौफ़ कनि, ख़ुदा जो ख़ौफ़ खां डिॼनि त भला हीअ इंसान मुआ पिया आहिनि, बचड़ा मुआ पिया आहिनि, नियाणियूं ज़ख़्मी आहिनि, बचड़ा ज़ख़्मी आहिनि, अचनि। FIR त सभु कंहिंजो हिकिड़ो फंडामेंटल राइट आहे, हक़ आहे। FIR त कंहिं ते बि कटिजे। इमरान ख़ान ते कटिजी आहे, जेल में कोन पियो आहे। नवाज़ शरीफ़ ते कोन कटी जा, शहबाज शरीफ़ ते कोन, आसिम ज़रदारी कोन हुया जेल में। हिननि खे इहो ख़ौफ़ कोन्हे असां ते FIR कटियो त हिन ते FIR कटिनि, पोइ हुननि जी कमाई इन्वेस्टिगेशन में भले वञी नाला कढनि, जेको कनि, पर मालिकनि जी दिलि त तॾहिं कनि। मालिकनि जी दिलि ते को छंडो त हणनि न।
त बाबा हिन सां को इंसाफ़ थियो माना इंसाफ़ जी का तवका कोन्हे पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो पंहिंजो नुमाइंदो माने मुराद अली शाह पंहिंजो नुमाइंदो माने जी ॾिसनि त वाकई ही सच आहे कूड़ आहे फ्रॉड आहे धोखो आहे छा आहे सही आहे। यार ज़ुल्म जी इंतिहा आहे हद थी वई आहे असांखे त अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे असां त बाबा पीर पागारी जमात हिन सां गॾु आहियूं जेतिरा ॾींहं वेहंदा जेतिरो टाइम वेहंदा असां हिन सां गॾु आहियूं जहिड़ो असांजो हाल आहे जमात जो असांखे हुकुम आहे शहीदनि खे पंहिंजे दफ़नाईंदा छा तॾो बि हिते कंदा छा कंदा छा चवण वारसनि जी आहे त हुननि जो धरणो ॾिसो जारी आहे वरी हींअर दोस्त ॿुधाइनि पिया त हाल फ़िलहाल माना तदफ़ीन जो जेको प्रोग्राम आहे उहो कैंसिल कयो वियो आहे हाणे ॾिसी हुननि वारसनि जो जेको आहे वारस जेको कंदा हे जेके माण्हू आहिनि शहर जा माण्हू आहिनि जमायत जा माण्हू आहिनि जिते मौजूदु आहिनि वारसनि जी जेको हूंदो वारसनि सां गॾु हूंदा इंसानियत जंहिंजी दिलि में इंसानियत जो क़दुरु आहे हर इंसान खे हर माण्हू खे प्रोग्राम हिते आहे कोन नमाज़ कोन था करायूं असां इहो प्रोग्राम आहे हिते दफ़न जेको असां दफ़न ते वार सही आहे न बस वधीक वार सही बीठा आहिनि दफ़न थिया पिया आहिनि असां त जेको असां जेको हाणे हिन आवाम मां गॾु आहियूं असां लाश हिते पिया आहिनि जेका बसि अलाह ते फ़ैसिलो आहे हिते वेठा आहियूं बसि हाणे कोन दफ़न कोन था कयूं वरी साईं वारसनि इहो साईं बि ॿुधाए पियो साईं बि वारिस आहे हुननि ॿुधायो त असांजे तदफ़ीन जो फ़ैसिलो नमाज़ जो फ़ैसिलो कैंसिल कयो आहे इन करे त ॾिसो जेतिरो असां 4 ॾींहं हेतिरो गुज़रियो भले केतिरा ॾींहं गुज़री वञनि लाश हिते ई रहंदा ऐं तदफ़ीन जेसि ताईं असां इंसाफ़ न कयो ओसि ताईं तदफ़ीन न थींदी ऐं हिते ई रहंदासीं फ़ैसिलो कोन कंदा हुजो आवाम गॾु असांखे बसि आवाम तव्हां सां गॾु आहे जेकॾहिं बीठा आहियो त असां बीठा आहियूं इहा ई ॻाल्हि आहे ठीकु आहे साईं महिरबानी इंसाफ़ जी तक़ाज़ा आहे हीअ हिन जी बिरादर आहे अची पाण चवंदा त बाबा असांजे माण्हू खां ग़लती थी आहे असां आया आहियूं तव्हां सां गॾु आहियूं वाक़ई नाजाइज़ थी आहे त छा हीअ बिरादर जा माण्हू वॉलंटियरली चवंदा बाबा असांजी ग़लती आहे भले असां ते FIR कटियो असां ते FIR कटियो असां बिल्कुलु इन में जेको आहे ॾोहारी आहियूं छा हिन जो ही बिरादरी छा फ़ैसिलो कोन थिया छा सभु कुझु थी वञे पर हिननि त अञा वधीक दिलि दुखाई आहे दिलि दुखाई हिन त तमामु दिलि दुखाई आहे पर सॼी आवाम जी दिलि दुखाई आहे बिरादर जी न पर सॼी आवाम सभु जेके मुस्लमान बीठा आहियूं सभिनी जी हिंदू मुस्लमान सभु जेके आहिनि उन्हनि जी बि दिलि दुखाई माण्हू मरंदा रहंदा आहिनि इहे नुक़सान थींदा रहंदा आहिनि पर एॾी भरभरियत कोन थींदी आहे अफ़सोस हुननि त मारिया पर इंतिज़ामिया जो ॾुख आहे त इंतिज़ामिया लड़ी अचण लाइ तयारु न आहे यार हद थी वई आहे साहबी बिरादरी खे शाबाश आहे वकील बिरादरी खे हिन आवाम खे जमायत खे पूरी जेके तंज़ीमूं सभ जी महिरबानी जो वीचारा साथ ॾियो बीठा आहिनि ऐं जेसि ताईं बि हिन जो ही सिस्टम हलंदो सॼी जमायत ऐं पूरा जेके बि हिते बीठा आहिनि पूरनि तंज़ीमुनि जा शहरी ताजिर वकील बिरादरी साहबी बिरादरी आहिनि त वीचारा सभु जरा हिननि जे ई महिमान आहिनि हिननि जे आसिरे अलाह जे आसिरे प्रेस क्लब जे आसिरे वेठा आहिनि सभु के न्याणियूं वेठियूं आहिनि उन्हनि लाइ खोले छॾियो आहे त उते हीअ प्रेस क्लब उन्हनि जो पंहिंजो आहे छो त माण्हू जेको ॾिसो न मायूस थी तव्हां ॾिसो सभु जेके इदारा सभु शयूं छॾे अची प्रेस क्लब जे साम्हूं वेहनि था असांजो फर्ज़ु आहे हीअ उन्हनि जी मिल्कियत आहे प्रेस क्लब इन मुतासिरनि जे हवाले करे छॾियो आहे